अस्सलामुअलैकुम दोस्तों, मां जो पंहिंजो काज़ी अब्दुल सत्तार हमारे ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी ब्लॉग। जी हाँ दोस्तों, मां हिते बीठल आहियां रेती रोड उबावड़ो ऐं मुंहिंजे पोयां अक्स में हवा ॾिसो पिया त हीउ जेको कोलू आहे ऐं कोलू मतिलबु जेको गनो पिड़िजे थो पियो इन कमद मां ऐं जेको कमद पिड़िजे थो पियो इन कमद मां जेको हीउ रस निकिरे थो इन रस मां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं ठहनि थियूं ऐं रस कहिड़े कमु अचे थो ऐं कहिड़े बीमारियुनि ते लॻे थो ऐं उन बाबति अव्हांखे मां मालूमात ॾींदुसि ऐं जेके हिते कमु करनि था पिया अव्हांखे ॾेखारींदुसि ऐं अव्हां सां शेयर कंदुसि त उते ऐं सभु खां पहिरियां मां पंहिंजे दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं लाइक कयो कमेंट कयो। त अचो दोस्तो, मां अव्हांखे हीअ कमंद वारी जेका पीड़ हले पई हीअ कमंद वारो जेको हीअ रस निकिरे पियो इन बाबति जेके हिते कमु कंदड़ आहिनि उन्हनि खां मालूमात वठूं था। हीअ असांजो जेको हितां जो आहे हिन मालिक अॼु मां उन्हनि खां अव्हांजो बि तारीफ़ कराईंदुसि ऐं अदा पंहिंजो नालो बि ॿुधे थो ऐं ॿुधे थो अव्हांखे त इन जेका कमंद वारी रस वञा छा छा निकिरे थो छा ठहे थो ऐं इहे कहिड़ियुनि कहिड़ियुनि बीमारियुनि ते लॻे थो। अदा अस्सलाम वालेकुम। आवाज़ वालेकुम अस्सलाम। ॾाढो अदा छा हाल आहे? अदा नालो ॿुधायो पंहिंजो। मोहम्मद अकरम। मोहम्मद अकरम, हीअ जेका इहे कमंद वारी जेका पीड़ हले पई हिन में जेको हीउ रस निकिरे पियो इहो रस कहिड़े कहिड़े बीमारियुनि ते लॻे थो? अच्छा, हीअ जेका रस निकिरे थी पई हिन में छा ठहंदो आहे? अच्छा, गुड़ बि ठहे ऐं ॿियो? अच्छा, ककू छा हूंदो आहे? ककू अच्छा ककू जो अच्छा ककू माखी तरह हूंदो आहे ऐं गुड़ खां अलावा ॿियो कुझु छा ठहंदो आहे? अच्छा, मिठाई जंहिंखे जेके शकर चवंदा आहिनि मुस्ती चवंदा आहिनि। अच्छा अच्छा, ठीकु आहे, वॾी महिरबानी भाउ अकरम तव्हांजी। अलाह तव्हांखे ख़ुशि रखे। ऐं दोस्तो, मां तव्हांखे लिखाए थो हलां त हीअ जेको कमंद वारी जेका पीड़ आहे जेके हिन में रस निकिरे थी पई ऐं उहा रस केॾा मुंतकिल थिए थी। हीअ ॾिसो दोस्तो, हीअ रस हिन में अचे थी पई जेके हिते हिन खे बाहि ॾियनि था पिया हिन मां हीअ रस हितां वरी ट्रांसफर थिए थी हिन तालाब में। हीअ तालाब आहे, हीअ ॾिसो पिया हिन तालाब में हीअ पचे पियो। तो ॾिसो पिया हीअ जेको आहे हाणे हीअ पचण वारे आख़िरी मरहले में आहे। हीअं सम्झ हीअ पची चुको आहे ऐं हिनखे थोरी ॿी बाहि ॾींदा तीअं हीअ जेको आहे पची पियो गुड़ तयारु थी वेंदो। हीअ गुड़ वारो हे डाई आहे गुड़ वारी जंहिंमें हीअ रखनि था विझनि था पिया। हीअ गुड़ ठहियलु आहे, तव्हांखे ॾेखारियो त गुड़ ठहियो पियो आहे ऐं हिन गुड़ खां अलावा मिठाई बि तयारु थिए थी पई ऐं जेके लाड़ वारे इलाइक़े में हिन मिठाई खे मुस्ती बि चवंदा आहिनि। असां जेको ॿियो हिते भाउ बीठल आहे मां हुनखां सवालु कंदुसि। अदा हिन में घणी देरि आहे? हे मतिलबु जेके पचण में रस पचण में घणी देरि आहे? अधु कलाक खां पोइ पची वेंदो। नालो ॿुधायो अदा पंहिंजो। अलाह रखियो। अलाह रखियो साहिबु, तव्हां हिते घणे टाइम खां वठी इहो कमु कयो था पिया? अच्छा, 20-22 साल थी विया आहिनि। मतिलबु गुड़ वारो कमु कंदा आहियो? अच्छा, हीअ गुड़ कहिड़े कहिड़े शहरनि में तव्हां ट्रांसफर कंदा आहियो? अच्छा, कराची तक वेंदो आहे, ॿियनि मुल्कनि ते बि वेंदो आहे? अच्छा, सही सही सही। अच्छा, तव्हां मिठाई तयारु कंदा आहियो? मिठाई मुस्ती जंहिंखे चवंदा आहियूं उहा अॼुकल्ह छा रेट हले थो पियो उन मुस्ती जो? अच्छा, ऐं गुड़ जो वरी मुख़्तलिफ़ आहे? अच्छा अच्छा अच्छा, हीअ जेको गुड़ पचण वारो जेको मरहलो आहे हिन में रस खां अलावा ॿियो को मसालो विझंदा आहियो? अच्छा, हीअ मतिलबु जेका मेल आहे जेके हीअ कचिरो जेको मतिलबु सफ़ा बिल्कुलु हीअं ॾिसो पिया सफ़ा। अच्छा, मसाले जे हिसाब सां थिए थो। वरी महिरबानी, अलाह रखिया साहिबु, अलाह खे ख़ुशि रखे। त दोस्तो हीअ ॾिसो पिया मां खे ॾेखारियो पियो हिते गुड़ वारो मरहलो। हीअ ॾिसो भाउ हू जेको आहे पहिरियों सफ़ाई करे पियो। वरी महिरबानी वरी महिरबानी। त दोस्तो नेक्स्ट वीडियो जे लाइ ईंदा काज़ी सत्तार खे इजाज़त। अल्लाह भाई।